रज़ी अल्लाह ताला अन खां मरवी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मसनद ते वेठा हुआ त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली रहिया हुआ। हज़रत उमर पुछो, या अल्लाह जे रसूल ऐं खिलो छो पिया, कहिड़ी वजह जो तव्हां खिलो पिया? तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿ शख़्स अल्लाह जे साम्हूं विया ऐं हुनजो हिसाब किताब थियणो हो ऐं हिकिड़े ॿई ॼणा वेठा, हिकिड़ो मज़लूम हो, ॿियो ज़ालिम हो। तॾहिं मज़लूम चयो, या अल्लाह मूंखे इंसाफ़ खपे, हिन मूं सां ज़ुल्म कयो आहे। अल्लाह ताला हुनखे चवंदो, वाक़ई तो ज़ुल्म कयो आहे? हू चवंदो, या अल्लाह मूं ज़ुल्म कयो आहे। अल्लाह चवंदो, हाणे हिनखे बदिलो ॾे। तॾहिं हू चवंदो, या अल्लाह मूं वटि का नेकी कोन्हे। तॾहिं जेको मज़लूम हूंदो उहो चवंदो, या अल्लाह मुंहिंजा गुनाह आहिनि, खणी करे इनखे ॾे। जॾहिं इहो शख़्स इहो लफ़्ज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तॾहिं मुंहिंजे महबूब जूं अखियूं भरिजी आयूं लुड़कनि में। उहो अहिड़ो टाइम हूंदो, को शख़्स, को भाउ पंहिंजे भाउ खे